नाज़रीन, तहरीक इंसाफ सुन्नी इत्तेहाद काउंसिल सां इत्तेहाद करे वरितो आहे। पीटीआई जा हिमायती आज़ाद उम्मीदवार सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शामिल थी विया आहिनि। इस्लामाबाद में सुन्नी इत्तेहाद काउंसिल ऐं MWM अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बैरिस्टर गौहर खान चयो आहे त पीटीआई वफ़ाक़ पंजाब ऐं KP में सुन्नी इत्तेहाद काउंसिल सां इत्तेहाद कयो आहे। उहो क़दम मख़सूस सीटनि जे तहफ़ुज़ लाइ खंयो वियो आहे। तहरीक इंसाफ मर्कज़ सां गॾु सूबनि में बि हुकूमत ठाहींदे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान पीटीआई अॻवान उमर अयूब चयो आहे त MQM पीटीआई जे हक़ ते धाड़ो हयो आहे। पीटीआई जिन उम्मीदवारनि जी हिमायत कई उहे वॾे अंग में कामयाब थिया आहिनि। पिशावर में DCs ऐं पुलिस 7 खां 8 सीटनि जा नतीजा तब्दील कया। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त तहरीक इंसाफ सुन्नी इत्तेहाद काउंसिल सां इत्तेहाद करे वरितो आहे। पीटीआई जा हिमायती आज़ाद उम्मीदवार सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शामिल थी विया आहिनि। इस्लामाबाद में सुन्नी इत्तेहाद काउंसिल ऐं MWM अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बैरिस्टर गौहर खान चयो आहे त पीटीआई वफ़ाक़ पंजाब ऐं KP में सुन्नी इत्तेहाद काउंसिल सां इत्तेहाद कयो आहे। इहो क़दम मख़सूस सीटनि जे तहफ़ुज़ लाइ खंयो वियो आहे। तहरीक इंसाफ मर्कज़ सां गॾु सूबनि में बि हुकूमत ठाहींदी। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान पीटीआई अॻवान उमर अयूब चयो आहे त MQM पीटीआई जे हक़ ते धाड़ो हयो आहे। पीटीआई जिन उम्मीदवारनि जी हिमायत कई उहे वॾे अंग में कामयाब थिया आहिनि। पिशावर में DCs ऐं पुलिस 7 खां 8 सीटनि जा नतीजा तब्दील कया।